सिंध जे मशहूर चैनल सिंध टीवी जे सेट ते वीचारे गरीब चांडियो सां नाहक कयो वञे थो ऐं उन जी डेली बेइज़्ती कई वञे थी। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़ ऐं अॼोके हिन वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं हिक अहिड़े गरीब चांडियो जी जेको पंहिंजा ॿार बच्चा, पंहिंजो ॻोठ, पंहिंजो घर बार सभु छॾे आयो आहे एक्टिंग लाइ, पर हुन गरीब खे एक्टिंग नथी ॾिनी वञे ऐं एक्टिंग जे आसरे ते हुन गरीब खे डेली बेइज़्ज़त थो करे, हुन जी वीडियो ठाहे यूट्यूब ते ॾिनी थी वञे फ़क़ति पंहिंजे यूट्यूब चैनल ते व्यूज़ ऐं सब्सक्राइब वधाइण लाइ। छा इहो ज़ुल्म नाहे? तव्हां पंहिंजे राय जो इज़हार कमेंट बॉक्स में ज़रूर कंदा। असल में नाज़रीन, हिकु ॾींहुं ज़फर जिस्कानी वारा शूटिंग करे रहिया हुआ त गरीब चांडियो उते बि शूटिंग ॾिसी रहियो हो त ज़फर जिस्कानी गरीब चांडियो खे सॾु करे चयो त तव्हां हिते छा ॾिसी रहिया आहियो? त गरीब चांडियो हुनखे ॿुधायो त मूंखे एक्टिंग जो तमामु घणो शौक़ु आहे ऐं उन ॾींहं खां ज़फर जिस्कानी हिन खे सेट ते वठी आयो ऐं हिन खे डेली सेट ते बेइज़्ज़तो कयो वञे थो ऐं हिननि जी टीम में हिकु माण्हू शामिल आहे जंहिंखे मामा चवंदा आहिनि। उहो हिन खे तमामु घणो बेइज़्ज़तो करे थो ऐं हुन खे एतिरो जो गले मां वठी हुन ते तशद्दुद करे थो, जीअं तव्हां तस्वीर में ॾिसी रहिया आहियो। असां फ़क़ति इहो चाहियूं था त जेकॾहिं गरीब चांडियो खे एक्टिंग नथा ॾियनि त हुनखे बेइज़्ज़तो बि न कनि ऐं हुनखे माठ करे घर रवानो कनि। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त जंहिं बि वीडियो में हुननि गरीब चांडियो खे बेइज़्ज़तो कयो आहे उन वीडियो जी लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि, तव्हां हुतां वञी उहो वीडियो ॾिसी सघो था ऐं तव्हां पाण फ़ैसिलो करे सघो था। जेकॾहिं दोस्तो अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो, जेकॾहिं नाहे वणियो त डिसलाइक कयो ऐं वेंदे वेंदे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा वञो त जीअं असां जॾहिं बि को नओं वीडियो अपलोड कयूं त उहो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां ॼाण हासिल करे सघो। ॿिए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।